रमजान शरीफ जा रोजा तमाते फर्ज कया विया रमजान मुबारक बरकत वारो महीनो आ उनमें किताब कुरान नाजिल थियो बरकत वारो किताब जे उम्मत के रमजान शरीफ नसीब थियो वह उम्मत भी बरकत वारी जे उम्मत के कुरान मिलियो वह उम्मत भी बरकत वारी अल्लाह मेलो लगायो आ रमजान जो जिक्र कुरान में आ कुरान जो जिक्र रमजान में आ अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व नबियना व इमामना व महबूबना व मुर्शिदना व क़ाइदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़ल अला अब्दिहिल किताब अला अब्दिहिल किताब व लम यजअल लहु इवजा क़य्यिमन लियुनज़िर बअसन शदीदन मिन लदुन्हु व युबश्शिरल मुमिनीन ويبشر المؤمنين الذين يعملون الصالحات أن لهم أجرا حسنا ماكثين
خالدين فيه أبدا وينذر الذين قالوا اتخذ الله ولدا ما لهم به من علم ولا لآبائهم كبرت كلمة تخرج من أفواههم إن يقولون إلا كذبا وقال النبي صلى الله تعالى عليه وآله وسلم الصيام والقرآن يشفعان للعبد يوم القيامة إلا الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما एकड़ो अर्ज सवेर खां वठी तव्हां कुर्बानी ॾेई वेठा आहियो इन कुर्बानी ते रब राज़ी थींदो पर थोरो डिसिप्लिन सां वेझा वेझा थी वेहंदो त वधीक सवाब मिलंदो जंहिंजे अॻियां जेतिरी जाइ हुजे उहो मुस्लमान थोरो वेझो अची वञे जज़ाक अल्लाह जज़ाक अल्लाह पोड़न के तकलीफ़ न ॾियो उहे भले उते वेठा हुजनि जिन खे रब सघ ॾिनी आहे जवानी उहो थोरो वेझा वेझा अचो जंहिंजे अॻियां जेतिरी जाइ ख़ाली आहे बसि उहो बिस्मिल्लाह करे अॻियां हलियो अचे जज़ाक अल्लाह उहो ई आहे तव्हांजो थोरो वेझो अचण बि रब साईं क़बूल करे ऐं तव्हांजे शिफ़ा जो सबबु बनाए अञा विच विच में खला ख़ाली आहे थोरो वेझा अची वञो न के वरी ब्लड प्रेशर जा मरीज़ बि हूंदा आहिनि चिड़बाज़ हूंदा आहिनि उहे भले हिकिड़ी जाइ ते वेठा हुजनि ॿिया अल्लाह जा बाना वेझा थींदा वञनि जज़ाक अल्लाह जे वेझो जीअं जल्दी थींदो तीअं वरी भत बि वेझो थींदो जल्दी सब दोस्त एक दफो बीहर बुलंद आवाज सां ऐं पूरे जज्बे सां मोहब्बत सां नबी पाक जी खिदमत में ॾाढियां दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीइल अहवाल वल आफात वतकज़ी लना बिहा जमीअल हाजात वतुत्तहिरुना बिहा मिन जमीइस सय्यिआत वतरफ़अना बिहा इनदक आला दरजात वतुबल्लिगुना बिहा अक़सल गायात الخيرات في الحياة وبعد الممات إنك على كل شيء قدير
अरशल मथे अरबी हलियो बलगल उला बिकमालिही सारो जहां रोशन थियो कशफत दुजा बिजमालिही वसुफो सुने जो सब सुठियो हसनत जमीउ खिसालिही सिदकन यकीनन रासिखन सल्लु अलैहि वालिही दी रोज दर बुस्ता सरा हम तो दिया ने खुशनवा पढ़ती थी नाते मुस्तफा बलगल उला बिकमालिही बलगल उला बिकमालिही और कुमरिया भी शौक में डाले गुवे सर तोक में कहती थी अपने ज़ौक़ में कशफत दुजा बिजमालिही कशफत दुजा बिजमालिही और बुलबुल भी को बको ले ले के हर एक गुल के बो करती थी चर्चा सो बसो हसनत जमीउ खिसालिही और चिड़ियों की सुनकर चचे इंसान भला क्यों चुप रहे लाजिम है उसको यूं कहे सल्लो अलैहि वाली मस मस तांजी सुभान अल्लाह खुलिया ब्रेक नाण जो अना वधी को सुभान अल्लाह चयो को कंजूस हो जे माठ करे वे सखी दाढ़िया जो सुभान अल्लाह अना बोलंदा माशाअल्लाह 1 फरवरी 2026 शोबानुल मुअज्जम 1447 हिजरी नौशरो फेरोज मिठियाणी जे विच में गोठ मौलवी निजामुद्दीन पंवर जिन कस्बे में मौलाना जमीलुर रहमान फारूकी साहिब जिन जे तवस्सुत सा मौलाना उसामा बुर्ट साहिब नौजवान ऐं उन्हनि जे पूरी टीम इंतजामिया ऐं गोठ जी प्यारी जमायत जे सदते दूर दराज जो सफर करे हाज़री जी सआदत नसीब थी शल रब साईं मुंहिंजी हाज़री ऐं तव्हां सभिनी भाइरनि जी हाज़री पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए जेके भेनरूं घरनि में ॿुधनि थियूं क़ुरान रब साईं भी उन्हनि जे ॿुधण खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए मोहतरम मुसलमान भाइरो दुनिया कायनात जे तख्ते ते जंहिंजी बंदगी ऐं इबादत वो मालिक खालिक राज़िक धनी आका रब हिकड़ो ही अल्लाह हुआ तफसीर जे किताब में लिखियल खैरुद दुनिया वल आखिरी हरफैन थोड़ा तवज्जो कजो ते ब जुमला गालाए पो तुक कुछ रमजान शरीफ जे बारे में भी बुधाया खैरुद दुनिया वल आखिरत फी हरफैन दुनियाई आखिरत जो भलायूं बिन हरफन में बंद थियलन एक हर्फ अयारिफ माबूदहू पेरी त तू पांजे रब के सुञाण वयाबुदहू पो उन जी तारीफ पो उन जी सजी जिंदगी इबादत में गुजार अल्लाह के सुञाण जा टे तरीका एक अल्लाह जो कुरान अल्लाह जो तारुफ कराइंदो कि जदो कुल हु अल्लाह अहद हु अल्लाह अकेलो किथे जो तवे व इलाहुकुम इलाहु वाहिद वो तमां जो माबूद असा सबनी जो माबूद हिक्का किथे जे तो अल्लाह ला इलाहा इल्ला हु अल हय्युल क़य्यूम केर भी इबादत जे लायक कोने मगर हु जेको हमेशा हय्या हमेशा कायमा किथे कुरान जे तो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा
इज्जत जिल्लत बादशाही फकीरी अमीरी गरीबी मुहताजी सेहत सब उन जे मुठ में बंद। अल्लाह जो तारुफ करायो असांजे नबी हजरत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेते असां सबनी ईमान आंदो आ वो अल्लाह जो रसूल भी सच्चो आ जो रब ते ही बा वो बुधाइण भी सच्चो आ। त्यों का हर शे अल्लाह जी वाण पे करे पांजी सिफत असां सिज चमके पियो तो सिज मां खबर पई पवे थोरो गालाए जो तो सिज के उस जी ताकत ऐं रोशनी कहीं दिनी आ नथा जो जमील हेड़ी तकीर ॿुधायो ही तकीर अली पंजाब में करे आ न नोट घोरजी वञण सां नोट त ठयो भला सुभान अल्लाह त चओ न ॾाढा ई जेके तकरीरूं था कनि जिगर जलाए उजागा बर्दाश्त करे सफर करे पांजो मजबूरियों पोइते छड़े पोइ अची वाइज कंदा आहियूं। खुदारा उन जे हिक हिक लफ्ज़ ते गौर कंदा करियो ये असांजो कुर्बाननि जा लफ्ज़ हूंदा इन ते वॾी कुर्बानियूं लॻियूं आहिनि इन जेका ऐं हिकिड़ो वॾी निस्बत ऐं वॾो पीरियड लगो आ इन्हनि शयुनि खे पहुचण में इन करे ज़रूरी आहे त क़दुरु कंदा करियो। कायनात जी हर शइ मां समझ में तो अचे त असांजो रब केरा असांजो रब अल्लाह चंड जी चांदान पई ॿुधाए सितारनि जी ताबानी पई ॿुधाए सिज जी दरख़ुशानी पई ॿुधाए ज़मीन जी फरोश पई ॿुधाए आसमान जी वुसअत पई ॿुधाए पखियुनि जी चिड़चिड़ पई ॿुधाए पखियुनि जी परवाज़ पई ॿुधाए समुंडनि में मोती ऐं हीरा पिया ॿुधाइनि पाणी जूं छोलियूं पयूं ॿुधाइनि त असांखे पैदा करण वारो हिकु केरु आहे जो केरा इन्हीं जे करे असां के ये शयूं समझाइन पयूं के चयो या अल्लाह हमने तुझे जाना है फकत तेरी अता से हमने तुझे जाना है फकत तेरी अता से सूरज के उजाले से फिजाओं से खला से चांद और सितारों की चमक और जिया से जंगल की खामोशी से पहाड़ों की अना से पुरहोल समंदर से पुर असरार घटा से बिजली के चमकने से कड़कने की सदा से मिट्टी के खजानों से अनाजों से ग़िज़ा से बरसात से तूफान से पानी से हवा से हमने तुझे जाना है फकत तेरी अता से। दुनिया के हवादिस से जफाओं से वफा से रंजो गमो आलाम से दर्दों से दवा से खुशियों से तबस्सुम से मरीजों की शिफा से बच्चों की शरारत से तो माओं की दुआ से नेकी से इबादत से लफ्ज़ से खता से खुद अपने ही सीने के धड़कने की सदा से रहमत तेरी हर गम पे देती है दिला से हमने तुझे जाना है फकत तेरी अता से। या अल्लाह हमने तुझे जाना है फकत तेरी अता से। इब्लीस के फितनों से तो आदम की खता से औसाफ इब्राहिम से तो यूसुफ की हया से हजरत अय्यूब की तस्लीम और रजा से हजरत ईसा की मसीहाई से मूसा की असा से निमरूद के फिरौन के अंजाम फना से काबे के तकद्दुस से तो मरवा सफा से तौरात से इंजील से कुरान की सदा से यासीन से ताहा से मुजम्मिल से नबा से एक नूर जो निकला था कभी गारे हिरा से हमने तुझे जाना है फकत तेरी अता से। न अल्फाज हमदो सना जानता हूं न अल्फाज हमदो सना जानता हूं न तर्ज़े अदा दिलचस्प जानता हूं बस इतनी हकीकत है मेरी कि मैं उसको खुदा जानता हूं खुदा जानता हूं। जो सुभान अल्लाह ऐं कुरान वो न रब जो तारुफ करायो अल्लाह जो शान वो कुरान में नबी जो शान वो कुरान में
सहाबिन जो भी शान कुरान में, अहल बैत जो शान भी कुरान में, अज़वाज मुत्तहरात जो शान भी कुरान में। तमा नजर कंदा तो वलियन जो शान भी कुरान में, आलिमन जो शान भी कुरान में, हाफिजन जो शान भी कुरान में। बाकी रह तमा सबनी असा सबनी जो जिक्र कुरान में। कुंतुम खैर उम्मतिन, जेको भी कलमो पढ़ण वारो उन जो कुरान में शान उम्मत। पर हिकिड़ो वरी अलग सा शान बयान थींदो आहे। वो ख़बर त कीअं थींदो, मथां अचे पियो कहिड़ो महीनो, पोइ रमज़ान में जॾहिं रोज़ा रखंदासीं त उन रोज़ेदारनि जो ज़िक्र ऐं शान लिखियल आहे कुरान में। पोइ जेको रखंदो उहो शामिल थींदो, न रखंदो भले शुगर ॼाणे पाण ॼाणे असां छा कयूं। आए तवज्जो मुसलमानो, अल्लाह जो कुरान फैज़े तर्जुमान, रब्बुल आलमीन जो बयान, अल्लाह जो लारेब किताब कुरान मजीद फरमाए तो सिपारो नंबर 2 सूरत जो नालो बकरा। कुरान फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। जेके कुरान से मोहब्बत कंदा ॾाढा सुभान अल्लाह जो। मुखे ही जेको टुकड़ो आहे इन्हनि मां कसर पई मिले, पोइ ते वेठलनि मां कस पई मिले। ये कस न ॾियो बाबा सुभान अल्लाह जंहिंजे लाइ चवंदो रब लाइ, उहो उते ई सवाब पहुचाइण ते क़ादिर आहे। जेको जंहिं कुंड में हुजे ईमानदारी सां ॾाढा सुभान अल्लाह जा। अञा बुलंद आवाज़ सां ॾुखिया खुलियायो तव्हां मस मस। अल्लाह से तव्हां खे बरकतूं ज़िक्रनि जूं नसीब करे। हदीस में आए तो जिक्र जी बरकत केड़ी है। साईं जन फरमायो मन ज़कर अल्लाह फी सवादिल लैल, जेको रात जी ऊंदाई में जागी अल्लाह जो जिक्र कंदो, नव्वर अल्लाह क़ल्बहु व क़ब्रहु, रब उन जी दिल बि रोशन करे छॾींदो, क़ब्र बि उन जी रोशन करे छॾींदो। ये सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां जिक्र। मुसलमानों कलमे वारो कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ऐ ईमान वारो, तमा ईमान वारा आयो। ऐ ईमान वारो, रमजान शरीफ जा रोजा तमा ते फर्ज कया विया। रमजानुल मुबारक बरकत वारो महीनो आहे, उनमें किताब कुरान नाज़िल थियो। बरकत वारो किताब आहे। जंहिं उम्मत के रमजान शरीफ नसीब थियो उहा उम्मत भी बरकत वारी। जंहिं उम्मत के कुरान मिलियो उहा उम्मत भी बरकत वारी। कुरान भी बरकत वारो, रमजान भी बरकत वारो। अल्लाह मेलो लगायो आहे। रमजान जो जिक्र कुरान में आ, कुरान जो जिक्र रमजान में आ। जे तबलीग जमात जुम्ब जमातूं मस्जिद में मिलंदियूं तो उते जोड़ थींदो आ। ऐं रमजान ऐं कुरान जो जोड़ अल्लाह रमजान जे महीने में करायो। जोड़ तवज्जो कजो। रमजान किथां ईंदो आहे? नौशहरे मां ईंदो आहे, मिठाणी मां किथां? बाबा अब्दुल कदीर हकानी किथां आयो आहे? मां हिन खां पहिरियों जलसो कयो आहे शिकारपुर। शिकारपुर खां आयो आहियां हिते। वरी हींअर राति जलसो आहे बिटशा, वरी वेंदो उते जलसो करण। अब्दुल कदीर शिकारपुर मां आयो आहे जलसो करे, वरी हिते नौशहरे ज़िले में, वरी शाम जो बिटशा। रमज़ान किथां ईंदो आहे?
नौशहरे मां मिठाणी मां शिकार बो मां किथा फरमाए हिते जी गाल कोने इहो आसमान मां बाबा आसमान ते फैसलो थे अल्लाह टाइम इंदो आसमानी बाबा तां के बुधाया तो चंड मथे आ हेठा चंड दिसबो त रमजान इंदो चंड सा चंदा मथे ए कुरान इंदो आ जिब्रील सा जिब्रील भी मथे बस फर्क एतरो आ त कुरान नाज़िल थियो सोहणे नबी जे सीने ते रमजान नाज़िल थियो हिन मोहम्मद जी उम्मत जे सीने ते राजा जो सुभान अल्लाह आने ये बई जोड़ थींदा त रमजान जो महीनो पांजे जोड़ में आब ताब में लैलतुल कद्र खणी इंदो कुरान जा खत्मा खणी इंदो तरावियों रमजान में एतिकाफ रमजान में सहरी रमजान में इफ्तारी रमजान में रात जो उजागा रमजान में कुरान जा हजारे खत्मा लखे कुरान में रमजान में बख्शिशूं रमजान में रहमत पेरियों डहो रमजान में ॿियो डहो मग़फ़िरत रमजान में टियों डहो जहन्नम का आजादी रमजान में लैलतुल कद्र रमजान में मक्को फतह थियो रमजान में वरी पाकिस्तान आजाद थियो रमजान में हज़रत अली जी शहादत रमजान में अम्मा फातिमा जी वफात 3 रमजान में हज़रत तौरात नाज़िल थियो रमजान जी 3 तारीख रमजान में इंजील नाज़िल थियो 8 रमजान में वरी जेके ज़बूर नाज़िल थियो 12 रमजान में कुरान नाज़िल थियो 27 रमजान ते 17 जी रात बदर जी जंग लगी आ रमजान में अम्मा आयशा जी वफात थी आ रमजान में जिब्रील आयो खत्मो बुधाई रमजान में नबी मोहम्मद 83 पारा जिब्रील के बुधाया रमजान में अज बाहर अची वई आ अज जलसे में जिक्र भी आए रमजान जो राजा जो सुभान अल्लाह राजा राजा हाथ मथे करी सुभान अल्लाह बुलंद आवाज सां सुभान अल्लाह आया बुलंद आवाज सां रमजान वडी गाल था तोहफो आ तोहफो कुरान फरमाए तो कुरान शहरु रमजान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल कुरान महीनो रमजानुल मुबारक जो जे मेरा अल्लाह कुरान मजीद के नाजिल कयो 4 आसमानी किताब रमजानुल मुबारक में नाजिल था रोजो फर्ज कयो वियो रमजान में तरावियन जो एहतमाम कयो वियो रमजान में एतिकाफ भी रमजान में तिलावत भी रमजान में बरकतू रमजान में रहमतू रमजान में जहन्नम का आजादी रमजान में बड़ी तारीखू नकल कयो वियो रमजान में हज़रत जिब्रील घणो ईंदो रमजान में कुरान लैलतुल कद्र जो जिक्र कयो कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अंज़लनाहु फी लैलतिल कद्र वमा अदराक मा लैलतुल कद्र खैरुम मिन अल्फ शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्रिन सलाम या हत्ता मतलइल फज्र अल्लाह रमजानुल मुबारक जे लैलतुल कद्र जी रात कुरान मजीद नाज़िल फरमायो ऐ मुखातिब तो के केड़ी खबर लैलतुल कद्र छाए लैलतुल कद्र जी रात 1000 महीनन जी इबादत का अफजल लैलतुल कद्र खैरुम मिन अल्फ शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्रिन सलाम मलाइका रात जो नाज़िल कया वेंदा रूहे अमीन भी नाज़िल कयो वेंदो आ जैसा मुसाफ़ो कंदान उनजी जिंदगी जी बख्शिश थी वेंदी आ हत्ता मतलइल फज्र फज्र जी पाक पुटण ताईं दुनिया में मलाइक होंदा रहमत वारा दादा दादा
हेड़ा जमायती जमील जे इने नारन ते हेड़ा जमायती जन के अग्यां वेठा पोयन मां मुके कसा आस्ते ता जो के मुजाहिद वेठल त गासलेटी कोई न वेहे पेवर सुभान अल्लाह पेवर तकबीर जो नारो थोरो तवज्जो कजो एकड़ी हदीस में मां पढ़ियो हदीस में त अल्लाह साईं जन्नती हर जन्नती के 8 डी पांजी ज़ियारत कराइंदो 8 डी रब साईं छा कराइंदो पर हिकड़ो टोलो एड़ो हुंदो जिनके एडो मथे विहारींदो मीनारन ते उनन जी बंगला हुंदा जो उनन के रब चवंदो तवा 8 डी ज़ियारत न कजो तवा एकड़ो अमल कयो मुखे ॾाढो पसंद आयो जंहिंजे करे इनाम तो ॾियां चंदा केड़ो अल्लाह फरमाइंदो दुनिया में तवा एकड़ो अमल कयो हो अल्लाहु अकबर तवा ॾाढे चवंदा हुआ इने अमल जे करे हिते विहारियो थी मां 8 ॾींहं जो इंतजार न कजो बस जेडी मल अख खणंदो मुजी ज़ियारत करे वठंदो आज तकबीर जो नारो वरी मुजाहिद बियो हणंदो पर ओ बाकायदा अल्लाह अकबर बुलंद आवाज सां हुजे बुलंद आवाज सां अल्लाह अकबर ईमानदारी से चो जिंदाबाद थी मां जमील अल्लाह से जमील रहमान फारूकी साहब के चारों अतराफ का बरकतुन सा माला माल फरमाए साईं जो शाने साहबा दे हिकड़ी गाल अर्ज कया चवा पे तो रमजान दे गालाइंदो पर थोड़ो हिकड़ी गाल अर्ज कया सच्ची गाल इया थव इन वक्त जरूरत है के गाल समझण जी कुरान हदीस इस्लाम जी तारीख ऐं सहाबिन ऐं अहल बैतन जा रिश्ता उहे ॿुधाइनि था त सहाबिन ऐं अहल बैत में पाण में वॾी मोहब्बत हुई ऐं खंड खीर हुआ लेकिन बदकिस्मती सा यहूदिन जी तारीख बुधाए थी यहूदिन जी लिखियल तारीख त म्या विड़ियल हुआ नऊज़ बिल्लाह मुनाफिक हुआ नऊज़ बिल्लाह ढेंगो ढेरो नऊज़ बिल्लाह ठहंदा कोन हुआ यहूदिन जी तारीख चवे थी त दिला भगऊं दर उछलायूं पेट में धकायूं यहूदिन जी तारीख बुधाए थी त विड़ियल हुआ कुरान बुधाए थो त रुहमा बैनहुम पाण में खीर खंड हुआ साहबी बुधाइन था त खीर खंड आहियूं रिश्ता उन्हनि जा बुधाइन था त पाण में हिक हुआ ऐं असहाब जी सच्ची इस्लामी तारीख बुधाए थी त साहबी अहल बैत जो पाण में प्यारो नफ़रत जो नालो ही कोन थोड़ो गौर कजो अमीर मुआविया केरा साहबिया हजरत अली केरा साहबिया हजरत अली वरी सहाबी हुजण सां गॾु नबी जो न्याणू भी आहे अहल बैत भी आहे त अमीर मुआविया वरी नबी जो सालो भी आहे नबी साईं जन पंहिंजी धीअ अम्मा फातिमा हजरत शेर खुदा अली के निकाह में ॾिनी अमीर मुआविया पंहिंजी सगी भेण उम्मे हबीबा नबी के निकाह में ॾिनी ईद जो ॾींहुं ईंदो तो सुबुह जो हजरत अली पंहिंजी घरवारी वठी नबी जे घर ईद करण ईंदा हा ऐं नबी साईं जन शाम जो पंहिंजी घरवारी वठी अमीर मुआविया जे घर ईद कंदा हा आहे को फर्क नबी साईं जन जी हिकड़ी घरवारी जो नालो उम्मे सलमा ये उम्मे सलमा ब भेनरूं हिकड़ी जो नालो उम्मे सलमा बी जो नालो कुरैबत सुगरा या उम्मे सलमा नबी जे निकाह में कुरैबत सुगरा अमीर मुआविया जे निकाह में तो संडू भी थी गया अन्या जे रिश्ता बुधायो
हैरान थी वेंदा थोड़ो ही तवज्जो कजो चलो ये अमीर मुआविया अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु जे हिकड़े पुट जो नालो अब्दुर्रहमान बिन अबी बकर बे पुट जो नालो मोहम्मद बिन अबी बकर अब्दुर्रहमान बिन अबी बकर के हिकड़ी धीअ जाई जंहिं जो नालो रखी अस्मा ऐं मोहम्मद बिन अबी बकर के हिकड़ो पुट जाओ जंहिं जो नालो रखी कासिम इन कासिम ऐं अस्मा जो निकाह करायो वियो तो उन में जेका छोकरी जाई उन जो नालो रखियो उम्मे फरवा जो निकाह कैसा थियो जरा तवज्जो कजो शेर खुदा अली रज़ी अल्लाह अन्हु जे हिकड़े पुट जो नालो इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु हजरत हुसैन जे पुट जो नालो ज़ैनुल आबिदीन जे पुट जो नालो मोहम्मद बाकिर इने मोहम्मद बाकिर जो निकाह उम्मे फरवा सां करायो वियो जेका अबू बकर सिद्दीक जी पोटी भी आ डोटी भी आ मोहम्मद बाकिर हजरत अली जो पोटो भी आ डोटो भी आ इने मोहम्मद बाकिर जो निकाह जने उम्मे फरवा सां करायो वियो तो उनजे बतन मां जेको बार पैदा थियो वो हजरत इमाम जाफर सादिक रज़ी अल्लाह अन्हु इमाम जाफर सादिक के पुट जाओ जंहिंजो नालो रखी मूसा काजिम के पुट जाओ जंहिंजो नालो अली रज़ा के पुट जाओ जंहिंजो नालो अली तकी के पुट जाओ जंहिंजो नालो अली नकी के पुट जाओ जंहिंजो नालो हसन अस्करी के पुट जाओ जंहिंजो नालो मोहम्मद मादी इमाम मादी हुजे हसन अस्करी हुजे अली नकी हुजे अली तकी हुजे हजरत मूसा काजिम हुजे हजरत अली रज़ा हुजे हजरत जाफर सादिक हुजे जियां इन्हनि 12 इमामनि जे रगुन में शेर खुदा अली जो रिश्तो ऐं खून आ तीअं उन्हनि जे रगुन में अबू बकर सिद्दीक जो खून ऐं रिश्तो आ किथे अंधार यहूदन जी तारीख़ चवे थी वडियल मुसलमानन जी तारीख़ जेका मुसलमानन लिखी उन्हनि चयो त तव्हां कूड़ा आहियो यहूदी कूड़ा आहिनि इस्लाम जा दुश्मननि तारीख़ फिटाई अथनि मुसलमाननि खे ॿ टुकुर करण लाइ वरना क़ुरान बि चवे थो रुहमाउ बैनहुम पाण में वॾो प्यार ऐं रहमत हुआ प्यार खे रहमत सां क़ुरान तशबीह ॾिनी मां ईअं चवां साईं जमील फारूकी सां मुंहिंजो ॾाढो प्यार आहे साईं चवंदो आहे साईं तव्हां सां ॾाढो प्यार आहे इहो थियो प्यार पर हिते क़ुरान ॻाल्हि ई ॿी कई छाजी रहमत अथनि रुहमाउ बैनहुम हिक ॿिए ते रहमत छाखे चइबो आहे जंहिंमें हिसाब न हुजे मुंहिंजी शादी ते छो कोन आहे मां जमील फारूकी सां अटकी सघां थो यार वाड़े मयार ॾींदो सांस न तो आए कौन मां जो जलसे ते हिकड़े ते ना चांस धक कढां वरी ॿिए ते चवंदो वाड़े आ मोली एडो खर्च कयोसीं तोखे शाबस हुजे धक कढी वई थोरी मयार मिलंदी न रहमत उहा शइ आहे जंहिंमें मयार ई माफ़ आहे साहब आल बैत जी पाण में एडी मोहब्बत हुई जे मां रब मयारो ही माफ़ करे छॾियो छो जो उन्हनि जी दिली एडी मोहब्बत परवास चढ़ियल ये रिश्तनि ते ॻाल्हायां त पोइ वरी ॻाल्हियूं ॿियूं थी आहिनि थोरो तवज्जो कयो जिते ॻाल्हि छॾी अथऊं ॾाढा चओ सुभान अल्लाह मुसलमानो नबी इमामुल अंबिया हजरत मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो मैं शाम रमजान ईमानो व एहतिसाबा गुफिर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी जेको ईमान में अल्लाह जी ज़ात में सवाब जी उम्मीद रखी रमजान शरीफ जो रोज़ो रखंदो त पहिरियों रोज़ो रखण साण ही अल्लाह उनखे रहमत सां अहिड़ो गुस्ल ॾेई छॾींदो जो अगला पोयां माज़ी मुस्तक़बिल जा सब गुनाह माफ़ करे छॾींदसि अचे पियो रमजान शरीफ शुगर वारा घरन मां दवाऊं कढी पंहिंजे खीसनि में कोटन में संभाले रखंदा मतां को रोज़ा आहे तो पुछे रोज़ो अथई ओॾी महिल चवंदा यार ॻाल्हि ॿुध ही दवा हींअर वठी आयो आहियां कढी ॾेखारींदा शुगर आहे मां तव्हांखे ॿुधायां ख़ुदा जो कसम शुगर जो इलाज ई रमज़ान जे रोज़े में अथव
शुगर जो इलाज रोज़े में जो कोन कंहिं शइ में कोन्हे। शुगर में छा आहे साइंटिफिक टेक्नोलॉजी या साइंटिफिक रिसर्च तहकीक थी आहे त रोज़े में खाइण पीअण बंदि करण जे करे ज़ुहर खां पोइ वो जेके मादा खाईंदा न उहे काॾे वञनि, न मानी आहे न पाणी आहे, पोइ ज़हरीला मादा उन्हनि खे खाई खाई सॼे जिस्म जो ज़हर खाॼी वेंदो आहे, सॼो माण्हू धोपी साफ़ थी वेंदो आहे, ज़हरीली मादा मरी वेंदा आहिनि। मथां जो इफ़्तारी कंदा आहियूं न त इफ़्तारी करण साण ॿ बरकतूं मिलंदियूं आहिनि साम्हूं। हिकु त अंदर खे उजालो मिली वेंदो आहे जो हाज़मो मैदो टाइट थी वेंदो आहे, वरी ॿीहर जिस्म पंहिंजी निशोन मां करणु शुरू कंदो आहे। ॿियो वरी जन्नत जा 8 दरवाज़ा रब खोलराए छॾींदो आहे रोज़ेदार। अच्छा वरी अञा बि बरकतूं आहिनि नबी साईं जन जो जेके नबी साईं ॿुधायूं। अल्लाह जे महबूब नबी इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन फरमायो मन फत्तर साइमन औ जहज़ गाज़ियन फलहु अज्र मिस्लिही। जे मुजाहिद के सामान फराम कयो या रोज़ेदार के रोज़े जो सामान वठी ॾिनो पोइ उन लाइ बि उहो ई अजर आहे जेको रोज़ेदार खे ऐं जिहाद वारे खे मिलंदो। रोज़ो इफ्तार बि करायो पर वधीक सवाब इन में अथव रोज़ो सहरी बि करायो। मां त हणी बीठो आहियां सॼो घुमी फिरी साईं इफ्तारी ते वॾा दस्तरखान लॻंदा। सहरी लिकियल इबादत आहे। अगर केरु कंहिंखे सहरी कराईंदो न उहो घर में पहुचाए ॾे बस वो लिकियल इबादत आहे। छो जो रोज़ो बि लिकियल इबादत आहे ऐं लिकियल इबादत रब खे ज़ाहिरी इबादत बि पसंदि आहे, लिकियल इबादत वधीक पसंदि आहे। ऐं हिकिड़ो कानून सम्झो, फर्ज इबादत ज़ाहिर कबी, फर्ज इबादत ज़ाहिर कबी, नफिल इबादत लिकी कबी। यो कानून हज ते था वञो मामे खां चाचे खां मासीअ खां पुफीअ खां ससु खां सभिनी खां मोकिलायो वञा पियो उम्र हज ते दुआ कजो वञा पियो मोकिलायो ॿुधायो हज ते थो वञा, हज ते थो वञा। मतां तुंहिंजे न ॿुधाइण सां कंहिंखे रीस पइजी वञे वरी जे उहो हज ते वेंदो त तोखे बि ओतिरो ई सवाब मिलंदो। निमाज़ ते था वञो फर्ज़ निमाज़ ते त ज़ाहिर निकिरो बल्ब सभु खोले छॾियो ॿियनि खे सॾु कयो अचो निमाज़ ते वञा थो निमाज़ ते। छो जो फर्ज़ खे ज़ाहिर करणो आहे ताकि ॿियनि खे रीस पैदा थिए, ॿियनि खे बि अमल जी तौफ़ीक मिली वञे ऐं माहौल पैदा थिए निमाज़ जो। मां वञा थो निमाज़ ते, अलिया जमील निमाज़ ते, अलिया फलाणा निमाज़ ते, ईअं जो चवंदुसि त 2 ॼणा वेठा हूंदा चवंदा वरी पाण में ॼाणंदा असां बि हलूं छो कोलीअ जो हलो निमाज़ ते तव्हां बि पुछो छा था हलो निमाज़ ते। 2 ॼणा वेंदा त 3 खे रीस थींदी, 2 ॼणा मेले ते वेंदा न त मूं जहिड़ा 2 तैयार थी वेंदा गाॾी जेकॾहिं सीट हुजे त मां बि खणी हलां। अञा जेकॾहिं सुज़ुकी कराए वगे समन सरकार ते त ॻोठ जूं मायूं सभु अची गॾु थींदियूं, पोड़ी जेका खटदा नथी लही सघे मूंखे बाबा खणी वञो मां भली साईं जे दुआ घुरी अचां। खगी पढ़ी त निमाज़ बि कोन, 5 वक्त निमाज़ जी बांग आई तो त कोन पढ़ी निमाज़ एॾी त भगी बीठी आहे रब जे दर ते त सजदो कर न। एॾी का रीस पैदा थींदी आहे इन करे फर्ज़ ज़ाहिरी कबो। तो चओ मां ज़कात तो कढा ऐं मूं ते ज़कात फर्ज़ आहे त मां ज़कात बाक़ाइदे गणे हिसाब सां ज़कात कढंदो आहियां। वरी हिते हिकिड़ो सवाल आहे असां वारा वीचारा सिंधी सवाल कंदा आहिनि। साईं छा पिया कयो? मां ज़िक्र पियो कयां अल्लाह जो। हाँ अल्लाह साईं बिना हिसाब जे तव्हांखे ॾिनो त हीअ वरी हिसाब पिया करियो। हिसाब अल्लाह सां हिसाब सुभान अल्लाह गणे पिया पढ़ो, अल्लाह साईं बिना गण जे ॾे ताईं गणे पिया पढ़ो। इहो साईं सवाल थींदो आहे न कारी अनवर साहब इहे साईं पढ़ाईंदो आहे त उते वरी ॻोठ वारा सवाल बि करे सघंदा त बाबा इहो अल्लाह साईं बिना गण जे ॾे तव्हां वरी हिसाब था कयो
तो उनके फौरन जवाब दिबो अल्लाह बादशाह मां फकीर आया बादशाह जो कम बिना हिसाब ॾियणा फकीर जो कम गणे ॾियणा नमाज पढ़ंदा आहियूं गणे गणे मथे पढ़बी त कोन थींदी जेकॾहिं अची हिकिड़ो फजर जो अल्लाह अकबर सलाम फेरे अल्लाह अकबर हिकिड़ो सजदो करे ॿियो सजदो करे 14 सजदा 30 सजदा त तव्हां चवंदो चरियो आहे हिकिड़ो अहिड़ो अची वञे मस्जिद में सजदो मथां सजदो 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 तव्हां चवंदो चरियो आहे असां चवंदा वाकई चरियो आहे छो जो हिते असां फ़क़ीर आहियूं फ़क़ीर जो कम आहे ॻणे ॾे न त खुटाईंदो असां जे न ॻणींदासीं त खुटाए विझंदासीं रब जे ॻणींदो त ॻणे सघे थो कामिल आहे पर रब न ॻणींदो आहे छो जो जेकॾहिं ॻणे ॾे त थोरो मिलंदो अल्लाह बिना ॻणे ॾींदो आहे वधाए वधाए ॾेई छॾींदो आहे अल्लाह वधाए वधाए ॾींदो आहे असां ॻणींदासीं नमाज पढ़बी पर रकातूं ॻणबियूं रोज़ा चंड जे हिसाब सां ॻणे रखबा तवाफ चक्कर घणा कढबा तवाफ में चाचा 7 8 करे त वापस ना कर छो जो तूं बादशाह अल्लाह तो थी जा अल्लाह ॻणींदो कोन्हे तूं ॻण तूं अल्लाह कोन आहीं तूं फ़क़ीर आहीं तूं बानो आहीं ॻणण ई बान पए बिना ॻणण इहो बादशाह जो कमु आहे अमीर जॾहिं को वॾो अमीर हूंदो न इन नौकर खे कढी ईअं ॾेई छॾींदो हल बिना ॻणे छो जो बादशाही हैसियत में हुनखे ॾेई छॾी नौकर खे पर नौकर 100 दफ़ा ॻणींदो त पूरा ॾिनई खुटाए ॾिनई नंढड़े ॿार खे तव्हां 10 रुपया ॾींदा मां वॾो आहियां ॿियो नंढड़ा ॿार नंढड़ा हाणे तव्हां हिते मिसाल मूंखे ॾेई छॾिया त मां रखी छॾिया ख़ैर आहे पर नंढड़े ॿार खे ॾींदो न उहो 10 रुपए खे रुगो ॻणींदो रुगो कोन ॻणे त सुठे नमूने सां ॾिसंदो वरी चेक कंदो फाटल हूंदा वापसि कंदो पुराणा हूंदा चवंदो चाचा नवां ॾियो माना चेक करण ॻणण सही नमूने सां ॾिसण या बानपा या बचपना या नंढड़ाए पए ऐं अल्लाह बिना ॻणण जे ॾींदो आहे जो हुनजी वॾाई आहे लहुल मुल्क पूरी काइनात जो बादशाही अल्लाह जी ज़कात गण भी अबा 100 ते 2.5 रुपया 3 रुपया न 100 ते 2.5 रुपया 200 ते 5 रुपया लख ते 2500 रुपया गण भी बाकी खैरात गण भी कोन वो इं करे छॾबी 5 दे गु लाथियूं काफ़ी न त 6 बलाया वो लाए छॾ 6 लाथियूं तम काफ़ी 7 में देख कया बाबा करे छॾ खैरात गण भी कोन बाकी ज़कात गण भी छो जो फर्ज आहे त मसला इलाही छाते माण्हू ॻाल्हाए थोरो गौर कजो अल्लाह जे महबूब नबी इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो लिस्साइम फरहतान फरहतुल इंद फित्रिही व फरहतुल इंद लिकाए रब्बी वला खलूफ फम साइम अतयब इंदल्लाहि मिन रिल मिस्क व सौम जुन्ना रोज़ो इफ्तार करण वारे लाए बखुशुअल इंद फित्रिही रोज़ो खोलींदो वेंदो रग रग ठरी पवंदसि बी ख़ुशी जॾहिं क़यामत जो ॾींहुं हूंदो अल्लाह रोज़ेदारनि सां मुलाक़ात कंदो जॾहिं रब ते नज़र पवंदसि त रग रग ई ठरी पवंदसि इंशाअल्लाह रोज़ा पाबंदी सां रखंदासीं पाबंदी सां पर नबी साईं जन शोबान जे महीने में वधिक रोज़ा रखंदा घणा रोज़ा रखंदा ॿियनि महीननि जे निस्बत पोइ वरी रमज़ान जा रोज़ा फरमाईंदा रोज़नि जी तैयारीअ में शोबान जा रोज़ा रखबा मां जॾहिं हिन ते सोच कई त मूंखे सम्झ में आयो वाकई सही आहे साईं जन जो अमल सही आहे पर असांखे फ़ाइदो बि ॾिसण में अचे पियो ज़ाहिरी छो जो रमज़ान जी तैयारीअ में शोबान में 2 टे रोज़ा रखजनि त तबियत पेट सेट थी वञे 2 टे रोज़ा छॾणा पवनि त शोबान में छॾे ॾींदासीं पोइ रमज़ान में पेट सेट हूंदो 30 ई रखी वेंदासीं तव्हां ॾिसंदा हूंदो शुरूअ में जॾहिं रोज़ा रखबा रमज़ान में त पोइ गड़बड़ेशन शुरू थींदी आहे
के वेचारा ईअं रोज़ो रखंदा आहिनि, हिकिड़ो ॿियो टियों, सॼी तरतीब फिटी वई, मोशन शुरू थी विया, पेट में गड़बड़ थी वई, हाणे बुखार थी वियो आहे, हाणे फर्ज़ रोज़ा ॿ छॾणा था पवनि। इन करे पेट खे सेट करण लाइ 2 टे रोज़ा नफ़ली शोबान में रखी छॾियूं, पोइ वरी 2 टे ॾींहं साई ॾियूं, जेकॾहिं गड़बड़ेशन सेट थी वञे, पोइ वरी रमज़ान जो चंड ॾिसूं त 1 साई में रोज़ा रखूं त 30 ई पूरा करे। अल्लाह साईं पहिरियों ॾहो रहमत बनायो आहे, रमज़ान जो ॿियो ॾहो मग़फ़िरत बनायो आहे, टियों ॾहो जहन्नम खां आज़ादी जो बनायो आहे। सर्टिफिकेट ओॾी महिल विरहाया वेंदा आहिनि जंहिंमें ईद निमाज़ ते मुस्लमान गॾु थींदा आहिनि। अल्लाह फरमाईंदो आहे जहन्नम खां आज़ादी जा सर्टिफिकेट विरहाए बाननि खे ॾेई अचो त बाना मुबारक हुजे, तव्हां हमेशह जहन्नम खां आज़ाद थी विया। क़ुरान जाम पढ़ूं रमज़ान में, कुरान जाम पढ़ूं रमज़ान में, ॿियो नफ़िली इबादत जाम करियूं रमज़ान में, सदको ख़ैरात जाम कयूं रमज़ान में, ऐं नफ़िल भी जाम पढ़ूं रमज़ान में, ऐं दुआऊं घुरूं रमज़ान में, ख़ुसूसन लैलतुल क़द्र जी रात दुआऊं जाम घुरूं। ये दुआउनि में, दुआ में छा घुरूं? दुआ में पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठूं, पोइ सॼी उम्मत लाइ मिटनि माइटनि जा नाला वठी दुआ घुरूं, रब साईं फलाणे खे माफ़ कजां, फलाणे खे माफ़ कजां, फलाणी खे माफ़ कजां। माहिरनि भेनरुनि लाइ दुआऊं घुरूं, पुटनि लाइ दुआऊं घुरूं, भाणेजनि लाइ दुआऊं घुरूं, भाइटनि लाइ दुआऊं घुरूं, वॾड़नि लाइ दुआऊं घुरूं, मामनि जा नाला वठी, मासियुनि जा नाला वठी, पुफियुनि जा नाला वठी, पंहिंजे मुंहं मथां लाउड ते पंहिंजे मुंहं वेही दुआऊं घुरूं, नाला वठी, या अल्लाह फलाणे खे बख़्श, फलाणे ते इंशाअल्लाह रमज़ान में इहो ख़ूब फ़ाइदो वठूं, अॻे ई तयारी करे छॾियूं, मथां अचे पोइ रमज़ान। यार ज़िंदगी में कई रमज़ान गुज़री विया, करे कुझु कोन सघियासीं, रब हाणे ही रमज़ान नसीब कजां त इहो गोल्डन मुंहिंजो गुज़रे ॾींहुं राति इबादत में। आहे न तयारी इंशाअल्लाह।